हारून रशीद उन जो पुटु हुयो हिकिड़ो 16 साल जो नौजवान वॾो अल्लाह वारो अल्लाह जी मोहब्बत में गिरफ़्तार। हारून रशीद एॾो मालदार पैसे वारो, अलाए केतिरा हुनजा वज़ीर, अलाए केतिरा हुनजा नौकर, पूरी रोए ज़मीन ते बादशाही करण वारो माला माल खज़ाने जो मालिक हुयो। ख़ैर जॾहिं हुनजा वज़ीर अची करे वेहंदा त अलाए केतिरा हुनजा वज़ीर मुशीर हूंदा जेके हुनखे मशवरा ॾींदा, गुज़रा हूंदा। हारून रशीद जो हिकिड़ो पुटु नौजवान पर अल्लाह वारो ईअं जेको आहे सो मेरा कपिड़ा कमलो पातल हूंदो। हिकु दफ़ा छा थियो, शाही महिमान आयल हुया ॿाहिरि, ही बि वीचारो आयो, वॾा वॾा वज़ीर, वॾा वॾा महिमान वेठा, पर हिन जी हालत उहे जेको आहे मिटी वारा कपिड़ा कमलो पातल आयो त माण्हुनि पंहिंजो पाण में ॻाल्हाइणु शुरू कयो। चई अहिड़ी औलाद जेका पीउ खे बदनाम करे थी पई, ही हेॾो पैसे वारो, ही जेको आहे मिसकीनी हाल, ग़रीबी हिन जो हाल आहे, मिसकीनी हाल जे मथां जेको आहे पंहिंजो गुज़र सफ़र कंहिं क़िस्म जो करे थो पियो। इहा ॻाल्हि कंदे कंदे हारून रशीद ते पहुती। हारून रशीद पंहिंजे हुन पुट खे घुरायो, चई अबा तोखे कहिड़ी शइ जी कमी आहे, तुंहिंजे हिन हाल तुंहिंजे मामले जे करे अॼु माण्हू मुंहिंजे मथां आंगुर खणनि था पिया। तॾहिं हारून रशीद जे पुट पंहिंजे पीउ खे खिली करे चयो, अल्लाह अबा माल ऐं दौलत हुजणु बादशाही न आहे, अल्लाह जो नालो दिलि में हुजणु बादशाही। छा माल ऐं दौलत जो हुजणु बादशाही, अल्लाह जो नालो हिन दिलि जे अंदरि समायो, अल्लाह जी मोहबत हुजे, अल्लाह जी नाफ़रमानी न हुजे, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी इताअत हुजे। ईअं इशारो करे चइबो साम्हूं पखी वेठो आहे, चई हा, हे पखी खे इशारो कई, अल्लाह जो हुकुम सां उडी आहे, उडी अची करे हिन जे मथां वेठो। चई पखी त मुंहिंजो ताबे न आहे न, पर जॾहिं अल्लाह जी मोहबत में मां गिरफ़्तार आहियां, अल्लाह जी मोहबत सां मुंहिंजी दिलि जकड़ियल आहे, त पोइ पखी खे बि अल्लाह हया ॾिनो आहे मुंहिंजो चवणो वठी करे उडी अचे। अबा हे का बि शइ कंहिंजे कम जी न आहे। ख़ैर हिन जे ताननि ऐं तुनकनि खां वीचारो बेज़ार थी करे पंहिंजे वालिद साहब खे चइबो आहे, इहो माल मिल्कियत ऐशो आराम इहे ख़र्ब इहे तोखे मुबारक हुजनि, मां हलां थो पियो, मूंसां सिर्फ़ु अल्लाह जो नालो आहे। पातल जिस्म ते कपिड़ा, इहा चादर जेका वीचारे खे हुई, क़ुर शरीफ़ में हिकिड़ी चांदी जी मुंडी खणी करे घरों ॿाहिरि निकितो। वालिद साहब सम्झो शायदि ईअं वञे थो पियो, हिनखे का ॻाल्हि नागुज़ीर लॻी आहे, कुझु ॾींहंनि खां बाद में वापसि ईंदो। जॾहिं वियो, वञण खां पोइ हे वीचारो छा कंदो, गुज़र सफ़र जे लाइ हफ़्ते में हिकिड़ो ॾियारो मज़दूरी, हफ़्ते में घणा ॾियारा मज़दूरी कंदो, हिकिड़ो ॾियारो। उन टेम जे अंदरि मज़दूर खे हिकु दिरहम या हिकु दीनार हुनजी मज़दूरी हूंदी। अबू आमिर बसरी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा, मां हिकिड़े दफ़े छंछर जे ॾियारे ते वियो, मूंखे पंहिंजे घर जो कमु कराइणो, मां जो वञा त हिकिड़ो नौजवान शहज़ादो, ज़ाहिर बादशाह जो पुटु त हुयो, उहो बादशाही वारा आसार त हुन में नज़र अचनि पिया, ख़ानदानी आसार त नज़र अचनि पिया, आम मज़दूर त न हुयो। वियुमि त हिकिड़ो नौजवान सुहिणो शहज़ादो, वञी पुछियोमांसि बाबा मज़दूरी कंदे, कि मां वियुमि बि क़ुर शरीफ़ जी तिलावत करे, पिड़ी में बीठो आहे, को कमु मिले, मां चयो कमु कंदे, हा बिल्कुलु कंदुमि, पर शर्त आहे। कहिड़ो, जे निमाज़ जे टेम ते आज़ान आई बग़ैर पुछा जे हलियो वेंदो, शाम जो जीअं मग़रिब जी आज़ान खां अॻु में आज़ान ईंदी, मूंखे पंहिंजी उजरत ॾींदे मां हलियो वेंदो। चई घणो वठंदे, चई हिकु दिरहम या हिकु दीनार, सही आहे। अबू आमिर बसरी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा, मां हिनखे छॾे करे सम्झाया, मूंखे हे कमु करिणो आहे, गारे जो कमु हुयो, मां हलियो वियुमि पंहिंजे कम सां। शाम जो असर जी निमाज़ ऐं मग़रिब जे विच में जॾहिं आयुमि त हिकिड़े माण्हू 10 माण्हुनि जो कमु कयो। मां हैरान थी वियुमि त हे अकेले माण्हू जो त कमु ई न आहे, सॼे ॾियारे जे अंदरि 10 माण्हुनि जो कमु ॾिनो। ख़ैर मां वरी ख़ुशी में हिनखे 2 दिरहम या 2 दीनार ॾिना। चई न, जेका मज़दूरी तय थियल आहे उन खां वधीक न वठंदुमि, बसि उहो पंहिंजो दिरहम या दीनार। चई मां मज़दूरी हुनजे हवाले कई, मज़दूरी हुनखे मिली, उहो हलियो वियो। वरी मूंखे ॿीहर कमु कराइणो पियो, मुंहिंजी दिलि में इहा ख़्वाहिश हुई त हिन हिकिड़े माण्हू 10 माण्हुनि जो कमु कीअं कयो, मां हिनखे ॾिसां त सही कहिड़े तरीक़े सां। चई ॿिए हफ़्ते ते वरी छंछर जे ॾियारे ते जॾहिं वियो, साॻियो नौजवान वेठो आहे, पुछियुमि बाबा मज़दूरी, चई हा। चई पोइ मां वेही ऐं लिखी जॾहिं हिनखे ॾिठो त हीअं गारो जेको आहे ठाहे खणी अचे पियो त सिरूं पंहिंजो पाण अची करे भितर में लॻंदियूं पियूं, अलाह जी मदद में। पोइ मां चयुमि त हे आम माण्हू न आहे। चई उन ॾियारे ते वरी मां हिनखे 3 दिरहम ॾिना, वाह 2 दिरहम तोखे वाधारा। चई न, मां हिकिड़ो दिरहम ॾिनमि बसि। चई अञा मुंहिंजो कमु रहियो, वरी मां साॻियो हफ़्तो इंतज़ारु कयो। 3 छंछर ते जॾहिं आयुमि ॾाढो हिनखे ॻोल्हियो, मूंखे चवंदो इहो बीमार आहे, फलाणे जे पासे जंगल जे अंदरि पियो आहे। जॾहिं मां वियुमि, छा हारून रशीद जी बादशाही ऐं महल, छा ऐशो आराम जी ज़िंदगी, छा नौकर ऐं चाकर आहिनि, पर अल्लाह जी मोहबत में जॾहिं इंसानु गिरफ़्तार थींदो आहे त इन्हनि ॻाल्हियुनि खे कंहिं बि क़िस्म जी का बि बुक़त ऐं क़दुरु न कंदो आहे। ईअं हिकिड़ो नौजवान शहज़ादो, जीअं आम ई कपिड़ा पातल आहिनि,
सिर जेका है कच्ची मथी जे हेठा लगल आ कि जने मां वेम तो बेहोश हुयो बुखार जे अंदर मां पादुम सलाम कयो कुछ वक्त खां बाद में उन नौजवान के होश आयो वो सुञाणे करे थोरो खिलियो कि अबू आमिर बसरी रहमतुल्लाह अलैह खुशा मां चुम अल्हम्दुलिल्लाह साईं तवाजी तबियत के छा थियो आ कि उन वक्त में मुके बुधाई त मां हारून रशीद जो पुत्र आयो कि मुझे पैरन जे हेठा जमीन निकरी बेड़ा ही एडी वडी बादशाह जो पुत्र देखे हर शय मौजूद है वो आंद करण जी देर है ये इन फकीरी जिंदगी के अंदर इन हाल के अंदर जे अबू आमिर बसरी रहमतुल्लाह अलैह हाने तू आयो मुझो आखिरी वक्त आ मां कुछ नसीहत तू क्या दो जे मथा अमल कजा कि जिंदा फरमायो जरूर कदो जे ये चांदी की मुंडी मुझे बाबे के हवाले कजा ये कुरान शरीफ मुझे बाबे के हवाले कजा ये चादर मुझे बाबे के हवाले कजा मुझे बाबे के चेजा तो दुनिया से मोहब्बत करे भी न कजा अल्लाह जी मोहब्बत दाई में चलो सुभान अल्लाह काजी मोहब्बत दाई में बाबा काजा कलायो अल्लाह जी मोहब्बत दाई ये कदे पोची ते जड़ी मां वफात करे वजा मुझे नौ कफन न दीजो सागे न हाल में मुझे गुस्ल यारा ये जेके मुझे कपड़ा इंसान दफनाए जो तरे अबू आमिर को सतवां जे नौ कफन छोला जे मां मोल का वधी का जिंदा के नए कपड़े की जरूरत है मोल का मोला उन के नए कपड़े या पुराने की खबर न दिया सागे हाल में उनके दफन के जो मुझे रब मुझे ला बख्शिश माहौल फरमाई दो जे वफात करे वियो सागे कपड़न सा उन के गुस्ल यारा करे दफन कयो दे इन जी चादर कुरान पाक के चांदी की मुंडी खणी करे हारून रशीद और तेरे मां पातो एडो ओडो बादशाह जने निकले तो 70,000 मानू ने इस्तकबाल मिला अलाए केतरा वाला वजीर अलाए केतरा वाला नौकर चाकर मिलन भी बड़ो मसलो बड़ी मुश्किल से मुझे मुलाकात की हारून रशीद जने मुझे मुलाकात थी मां के जने मामलो बुधायो हारून रशीद के सजो हारून रशीद बुधी हाली तो सजो अको बको रह जियो ज़ाहिर उन जो औलाद उन जो पुट रहो तरे वरी उन के चई त कुछ वक्त खां पोइ मां वरी तो पे घुराए दो शाही मेहमान में खास जेके मेहमान हुंदा अबू आमिर बसरी रहमतुल्लाह अलैह जदों मां के होते हारून रशीद जने बुधायो कि तॾहिं हाल वाल मुंहिंजे पुट तो वटि मज़ूरी कई कि हा साईं खे केतिरो जे तोखे ख़बर न हुई त मुंहिंजो पुटु आहे तोखे शर्म न आयो त उन खां कीअं मज़ूरी कराई जे साईं मूंखे उन टाइम ख़बर न हुई तव्हांजो पुटु आहे मां कतान मज़ूरी न कयां हा तॾहिं हारून रशीद चयुसि त तो मुंहिंजे पुट खे पंहिंजनि हथनि सां गुस्ल ॾियारायो हा साईं मां पंहिंजे हिननि हथनि सां गुस्ल ॾियारायो तॾहिं चवंदा आहिनि हारून रशीद एॾो ज़ारो कतार रहे पियो उन माण्हू जा हथ खणी करे पंहिंजे अखियुनि जे मथां रखी करे उनखे चुमे पियो ऐं अधु मुनो कलाक उन जा हथ खणी करे पंहिंजे सीने जे मथां रखी चयो मुंहिंजो पुटु अहलुल्लाह हुयो जंहिंखे दुनिया सां का मोहबत न हुई सवाइ अल्लाह जी ज़ात अबू आमिर बसरी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हारून रशीद जी कैफियत मां कॾहिं बि हली बादशाह वक्त जो हर शइ जी नवाज़ बाद में उनजी ख़बर ते वियो ज़ारो कतार अखियुनि मां ॻोढ़ा वहनि पिया बीहनि ई न पिया जे उन रात जो जॾहिं मां सुतो मां ख़्वाब में ॾिठो साॻो वो शहज़ादो हारून रशीद जो पुटु मांखे आयो पर फर्स्ट क्लास चोलीअ जे चंड वांगुरु चहिरो चमके पियो वीआईपी रेशम जो आला क़िस्म जो लिबास वीआईपी घोड़ी जी मथां चढ़ियो मुस्कुराए पियो चए अबू आमिर बसरी अल्लाह तुंहिंजी ज़िंदगी में बरकत वदा फरमाए तो मुंहिंजी नसीहत जे मथां मुकमल तरीक़े सां अमल कयो हूंदो जे मां बिल्कुलु कयुमि तव्हांजो हाल वाल कि हारून रशीद इन हाल में जॾहिं अल्लाह वटि पहुतुमि अल्लाह जी मोहब्बत में दिलि गिरफ़्तार जीअं पातुमि रब मुंहिंजे चयो मुंहिंजा पाना तो ज़िंदगी अहिड़ी गुज़ारी आहे ऐशो इशरत जे बावजूदि मां अल्लाह जो तोसां कोई हिसाब किताब न तोखे माफ़ मां जो तोसां कोई हिसाब वो इंसान अल्लाह जे दरवाजे जे मोटंदो अल्लाह जी तरफ रुजू थींदो अल्लाह जी तरफ मुतवज्जह थींदो तो उनके ये मामलात ऐं मसाइल नज़र ईंदा न उनके ये शयूं असां दुनिया जी मोहब्बत जे अंदर गिरफ़्तार आहियूं जॾहिं हिन सीने जे अंदर हिन दिलि जे अंदर अल्लाह जी मोहब्बत अची वई असां वटि गुनाह घणाई सा आहे नेकी घटि आहे तव्हां यकीन ॼाणियो घर में वेठा हूंदा मस्जिद जे अंदर आज़ान अचे थी नमाज़ पढ़ण जे लाइ तयारु न आहियूं हिकिड़ो हफ़्तो हिकिड़ो हूंदा आहिनि हिकिड़ा मरीज़ डॉक्टर वटि वेंदा आहिनि उनजो इलाजु थींदो आहे पोइ उनखे डॉक्टर चवंदो आहे 3 ॼाणा दवा खां पोइ 4थे ॼाणे मोटी अचां बाबा आओ की न थोरो ॻाल्हायो तव्हां ॿिए पोइ मां ॻाल्हायो डॉक्टर जॾहिं वेंदो आहे पोइ मरीज़ डॉक्टर ॾे वेंदो आहे हुनखे दवा ॾींदो 5-10 तकलीफ़ूं ॿुधाईंदो मूंखे पेट में सूर आहे फलाणा टीरा मटीरा हे हो माना अलाए केतिरियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो पोइ डॉक्टर हुनखे दवा या थेली या मतिलबु सुई वग़ैरह लॻाईंदो पोइ चवंदो आहे इहा दवा इस्तेमालु करे 3 ॾींहंनि खां पोइ छा कजांइ ॾाढा करे 3 ॾींहंनि खां पोइ मोटी अचिजांइ त वरी मां तोखे चेक कयां हे अलाह जे घर में बाबूदो वेठो आहे हफ़्तो पाबंदी सां निमाज़ पढ़ो पोइ तव्हां पंहिंजी ज़िंदगी ॾिसो हिकिड़ो हफ़्तो पाबंदी सां पोइ असुर जो जीअं आज़ान अचे बाबा 5 मिंट 8 मिंट या वधि में त ख़ुदारा नमाज़ न छॾो अल्लाह तव्हां जॾहिं नमाज़ पढ़णु शुरू कई ऑटोमेटिकली तव्हां में ॿिया कम ईंदा
उतां में ज़िक्र वारो मामलो वेंदो, क़ुरान जी तिलावत थींदी, अल्लाह जो ख़ौफ़ ईंदो, अल्लाह जो रस्तो बि यादि ईंदो। हिकिड़ो हफ़्तो पाबंदी सां अल्लाह जे घरनि खे आबाद कयो, जेके वीरान आहिनि अल्लाह तव्हांजे घरनि खे आबाद करे छॾींदो। अमल कबो इंशाअल्लाह। ॾाढा ॻाल्हायो पर जे हिते मां चवां दवा फलाणी जॻह ते जेको आहे 50,000 रुपयो मिलियो त मिंट में सभु हथ मथे कंदासीं, आओ साईं बस ॼाण पहुतासीं। अल्लाह जा बानो है, दुनिया है आखिरत वञी संभालियो। अल्लाह कंदो आहे, अल्लाह अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जिन दोस्तनि सुन्नत न पढ़ी